अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीन ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझूं था हिनमहिल जी अपडेट ते। नाज़रीन, काज़ी अहमद कसाई इलाक़ो जी रिपोर्ट मूजिब तहरीक अंसार अल मुस्लिमीन पाकिस्तान जो बानी अलामा मौलाना पीर दिलबर साईं जिन इस्तांबुल में 3 इस्लामी मुल्कनि जी कॉन्फ्रेंस में शिरकत कई। कॉन्फ्रेंस जो मौज़ू हो फ़लस्तीन ऐं अल क़दस जी आज़ादी, जंहिंमें 200 खां वधीक उलमाए मशाइख शरीक थिया। कॉन्फ्रेंस में सभिनी शुरका फ़लस्तीन जी आज़ादी जी ॻाल्हि कई ऐं फ़लस्तीन ते थींदड़ ज़ुल्म जो ज़िक्र थियो। हिते अलामा मौलाना पीर दिलबर साईं मूजिब पाण फ़लस्तीन सां गॾु कश्मीर जी बि ॻाल्हि कई। हिन चयो त हिन वक़्तु आलमी इस्लाम में 2 कज़िया आहिनि, रुगो फ़लस्तीन न पर कश्मीर जो बि पिणु कज़ियो आहे जिते मुसलमाननि ते बदतरीन ज़ुल्म थिए पियो। इन खे बि इस्लामी मुल्क मथे खणनि।